अज पंहिंजे इलाके में गायण वजाइण वारियूं पण औरतूं आ वयूं, जंहिं मथे नौजवान ढोल वजाए ऐं वीडिया ज़ाहिर कयूं। जीअं गुज़िल जुमे ते मौलाना चए न, चए माण्हू गुनाह राति जो करे थो छुपाए थो त अल्लाह हिन जे गुनाह ते पर्दो विझे थो, पर माण्हू गुनाह खे ज़ाहिर करे थो, अल्लाह हुन जे गुनाह खे छुपाए नथो। अल्लाह हुन जो गुनाह जीअं दुनिया में माण्हू में ज़ाहिर कए, ईअं क़यामत जोड़ी माशरे जे मैदान में ज़ाहिर कंदो। त आरिसी में जी ॾिसबो ईअं फलाणे माण्हू हींअर गुनाह कयो हुई। अॼु मोबाइल मथे खुलम खुलो माण्हू गुनाह ज़ाहिर करी था। चए यार रसूल कॾहिं थींदो? चए ॻाइण ऐं वॼाइण वारियूं औरतूं ज़ाहिर थींदियूं ऐं रेशम हलाल थींदो। मुंहिंजे मथां जा माण्हू रेशम खे हलाल कंदा, ॻाइण वॼाइण वारियूं बायूं जर ज़ाहिर थींदियूं, माण्हू अॻियां थींदियूं। तेनी इंतज़ारु कजा जे माण्हू ज़मीन में दसबा आहे, माण्हू जूं शिकिलियूं बदिली वई। हमद सना इबादत ऐं बंदगी वाखाण ऐं वॾाई उन अल्लाह वाहदहू ला शरीक लहू जे लाइ आहे, जो इंसान ज़ात जो, काइनात जो, काइनात में जेकी पण शयूं आहिनि तंहिंजो रब आहे। आसमान ज़मीन जो ख़लकणहार, आसमान ज़मीन खे पैदा करण वारो, आसमान ज़मीन खे ख़तमु करण वारो, आसमान ज़मीन जो वजूद मटाइण वारो अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम आहे। उन जी मुख़्तसर हमद सना वाखाणे वॾाई जे बाद दुरूद ऐं सलाम जा नज़राना पेश थियनि रसूल ऐं अंबिया ऐं पैगंबर ऐं नबीअ ते। अनगिनत लखें करोड़नि जे तादाद में दुरूद सलाम उन काइनाती हस्ती नबीअ जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थियनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ो दोस्तो बिरादरो, ही महीनो शाबान जो महीनो है, इस्लामी साल जो 8वां महीनो है। इन महीने जो अज आखिरी जुमो है, शाबान जो आखिरी जुमो है। ऐं हिन पुठिया रमज़ान अल मुबारक जो बेहतरीन भलारो बरकत वारो महीनो पा मथे अचण वारो है। अल्लाह पाक वटि मां दुआ करूं, अल्लाह पाक तंदुरुस्ती सेहत पांखे अता करे। जेको रमज़ान जो महीनो पांखे मिले ऐं रमज़ान जे रोज़े रखण जी, उन में इबादत करण जी अल्लाह ताला पांखे तौफ़ीक़ अता फरमाए। बेहतरीन भलारो महीनो अचण वारो है, जेको 12 महीने जो सरदार है, जंहिं रमज़ान ला करे अल्लाह जा मोमिन पाना जेकी नेकूकार इंसान आई, जेको बुज़ुर्ग इंसान आई, उहो ईअं तरसे था, उहो ईअं वाट न्यारिया वेठा आहिनि जीअं हिकिड़ो उञायल पाणीअ जी वाट कीअं न्यारे वेठो हुए। त रमज़ान अल मुबारक जो बेहतरीन भलारो महीनो अचे थो। अल्लाह असांखे नसीब करे ऐं असांजी माफ़ीअ जो, असांजे तौबा जो टाइम ऐं वक़्तु अचे थो, तौबा क़बूल थींदी। त अल्लाह ई इंसान मिणी खे दुनिया वारे खे ई महीनो नसीब करे। इंसान कई इन रमज़ान जूं उमेदूं करे ऐं अल्लाह से वञी मिलिया, ऐं कंहिं इंसान खे अञा उमेदूं, अल्लाह इन जूं उमेदूं पूरियूं करे महीनो नसीब करे। बेहतरीन भलारो महीनो आहे, जंहिंजा रोज़ा अल्लाह ताला मुसलमान मर्द ऐं औरत मथे, तंदुरुस्ते मथे, बालगे मथे, जंहिंखे सुध सम्झे नी मथे अल्लाह फ़र्ज़ु कया आहिनि। हिकिड़ो रुकन बणाए छॾे फ़र्ज़ु कयईं। त अल्लाह पांखे हिन रमज़ान मुबारक जे रोज़े जी तौफ़ीक़ नसीब करे ऐं अल्लाह मोमिन मुसलमान जी रोज़ीअ ऐं रिज़्क़े में बरकतूं विझे। कई वीचारा उमेदूं करे वेठा आहिनि त असीं रमज़ान मुबारक जे महीने में पिंड जा कम बंदि करे ऐं हिकिड़ो महीनो 11 महीने अचे थो रोज़ा रखंदासीं। अल्लाह
कई रोज़ीअ जा दरवाज़ा खोले विझंदो इंशा अल्लाह। इहे जेकॾहिं पंहिंजी उमेद ऐं तमना हूंदी त रब्बे करीम रोज़ी उतां ॾींदो जितां कंहिंखे पण गुमान न आहे, कंहिंखे पण जी रोज़ी किथां अचे थी। अल्लाह ॾे थो, अल्लाह रोज़ीअ जो वाइदो कयो आहे। रोज़ीअ जो फ़ैसिलो आसमान मथे थिए थो। अल्लाह चाहे तंहिंखे रोज़ी ॾेई ॾे, एतिरी ॾे जे हाणे घणई रोज़ी ॾेई ॾे, ऐं अल्लाह चाहे त कंहिंखे रोज़ी ॾे न ॾेई न वरी झटे पण गिने। इहा अल्लाह जो हिकिड़ो नेमत आहे, अल्लाह जो हिकिड़ो राज़ आहे। अल्लाह नेमतूं ॾे ऐं वरी ॾेई झटे गिने। अल्लाह ॾेखारे त हीउ मड़े तोखे ॾिनो आहे, काल तो वटि कीअं न न वरी अल्लाह घुरे थो मड़े झटे पण गिने। हीउ आसमान ज़मीन जो रब आहे, चाहे तंहिंखे रोज़ी ॾे। ऐं क़ुर शरीफ़ में आहे त अल्लाह बग़ैर हिसाब जे पण रोज़ी ॾेई सघे थो, जंहिं माण्हू वॾा हिसाब पण न थिए। केतिरी मूं रोज़ी आहे, केतिरा मुंहिंजा कारोबार आहिनि, केतिरो मुंहिंजो हले थो, मूंखे ख़बर पण आहे अल्लाह एतिरी पण रोज़ी ॾेई ॾे ॾिनई दुनिया में इंसान खे। कई इंसान अहिड़ा आहिनि वीचारा हिकिड़े टक जो आणी था त ॿिए जो वरी वेठा आहिनि त हाणे ॿियो सांझी अथई विपौरनि जो त मिलियो, पाण सांझीअ जो वरी किताब मिलंदो। त हीउ रब ॾियण वारो आहे, भरोसो अल्लाह मथे आहे, यकीन अल्लाह मथे। रोज़ीअ जा दरवाज़ा खोलनि, अल्लाह ज़ालिमे खे पण ॾे। पाणखे दिलि में अहिड़ो थी थो, हेॾो ई पिणु ज़ुल्म करे पियो, हिन जो रसो ढिरो आहे, गुरो आहे, हिन वटि हेॾी रोज़ी कीअं आहे? हीअ अल्लाह चाहे तंहिंखे ॾे। अल्लाह फिरौन खे ॾिने जेको बनी इसराइल जे बचे खे ज़बह कंदो, कोई विझंदो हो, धीअरूं जीअरूं छॾींदो हो, ऐं पुत्र जेको जंहिंजो जनमु हूंदो हिनखे फ़ौज अॻियां क़ौम अॻियां हथियार खणी ने पुत्र खे कोई विझंदो, कंहिंजो पुत्र न छॾींदो। अल्लाह हुनखे रोज़ी ॾिने। अल्लाह हुनखे मिस्र जे बगीचे जो धणी कंहिं, ऐं मूसा मिसकीन हो जेको मिस्र में आयो, अल्लाह नबूत ॾेई हलाए। अल्लाह जो नबी हो, अल्लाह ॻाल्हि ई कंहिं मूसा से, तंहिंखे अल्लाह हिजरत जो हुकुम ॾिने जेको मिस्र मां रवानो थी वियो। अल्लाह मिणी खे रोज़ी फिरौन खे ॾिने ऐं मूसा खे पण ॾिने। अल्लाह निमरूद खे ॾिने ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खे पण ॾिने। निमरूद ज़ालिम बादशाह हो, अल्लाह रोज़ी हुनखे ॾिने। इंसान खे ताक़त न आहे जेके हाणे रोज़ी छॾे गिने झटे गिने, जीअं हेॾो ई ज़ुल्म करे पियो रोज़ी झटे गिना। ही अल्लाह जो दस्तूर आहे। अल्लाह चाहे तंहिंखे रिज़्क़ ऐं रोज़ी ॾेई सघे थो। फिरौन खे ॾे, मूसा खे ॾे, निमरूद खे ॾे, इब्राहिम अलैहिस्सलाम खे पण ॾे। अल्लाह मके जे कुफार खे ॾे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾे। अल्लाह ॾे, अल्लाह झटे त अबू सुफियान अबू जहल वटां झटे, ऐं अल्लाह चाहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां पण झटे। अल्लाह ॾिने मके जे कुरैश खे पैगंबर पथर पटी ॿधी ने फिरंदो पियो। अल्लाह उन जे अॻिले पोइले गुनाह खे माफ़ कयो। अल्लाह उन रोज़ी खुला झटे। जंगे जहर खंदक लॻी, खंदक जी लड़ाई ख़तरनाक लड़ाई हुई मदीने के चौफेर। मदीने मथे हमलो हज़ारनि जी तादाद में। अल्लाह जे रसूल साहबा खे मशवरो पुछे त दुश्मन जो मुक़ाबिलो आहे, मदीने मथे हमलो आहे, हाणे बचाव कीअं करियूं, मदीने खे बचायूं कीअं? साहबा मणी खे मशवरो पुछे, साहबा ऐं सलाह न मणे मशवरो ॾियो। अॼु पंहिंजा जेको कम आई से सलाह ऐं मशवरे से न आई। हिकिड़ो जहिड़ो ॻाल्हि करे त ॻाल्हि भले सची वे, पण पाण हुन सां ठहूं नथा त हुनजी ॻाल्हि पाण खे नथी वणे। ॻाल्हि हक़ वारी वे, ॻाल्हि हक़ मथे आहे, पण एतिरे पंहिंजो हिकिड़ो ॻाल्हि ॿोलो न आहे, पंहिंजो सलाम कलाम न आहे, एतिरे हिन जी ॻाल्हि पाण खे कटणी त ई था, हिन जो मग़ज़ न आहे, हिन ॻाल्हि बराबरि न आहे। अल्लाह जे रसूल साहबा खे पुछे, मशवरो पुछे, ऐं कुरो चओ था मदीने ते लड़ाई जो हमलो दुश्मन जो को कहिड़ो मशवरो ॾिनो, कंहिं कहिड़ो ॾिनो? सुलेमान फारसी रज़ी अल्लाह अनो, जंहिंजो अॼु पण मदीने में बाग़ आहे, बगीचो आहे। इन जे या रसूला मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे, मुंहिंजो हिकिड़ो मशवरो आहे, ऐं सलाह इहा ॾियां थो, ऐं फारस जो रहंदल आहियां। त अल्लाह जा रसूल मदीने खे चौफेर चरी खणायो, खाई खणायूं। अॼु कब्रस्तान या खेतर आहे त माण्हू हुनखे खाई खणाई त भला त माल मटे न, माल धरे न, मिंजार अची न सघे, नुक़सान न करे, त खाई पा खणायूं ने दुश्मन वटि सुवारियूं वई, ही मिंजार अची न सघे जेको मदीने खे उजड़े ने वैरान करे। अल्लाह जे रसूल साहबा वटां मशवरो गिड़े सुलेमान फारसी रज़ी अल्लाह अनो खे चए त तुंहिंजी इहा सलाह आहे
माण्हू दुश्मन मदीने ते हमलो करे मिजारा घुसी किन सघंदा। हज़रत सुलेमान चयो या रसूलल्लाह दुश्मन की ताक़त न आहे जेको सुवारी उन टिपी ने मदीने में दाख़िल थी सघे। अल्लाह जे रसूल साहबा खे चए हाणे खाई जेको रही मिशने जो ज़मानो न हो। अल्लाह जे रसूल जे साहबा आऊं आहियां भेरो शरीक थियां तो कम में नओं नओं हथ जेको आहे से मणी के मापे ने ॾेई ॾियां तो कि मदीने खे चौफेर खाई खणो। साहबा मदीने के चौफेर खंदक खोड़ी जेको जंगे खंदक जी माना खाई चौफेर मदीने के खयो। रोज़ीअ जी ॻाल्हि आहे भई रोज़ी अल्लाह मदीने जे मके जे कुरैश खे केतिरी ॾिने। ये जंग लगी केतिरो टाइम ते वेहणो पियो मदीने जी हिफ़ाज़त केतिरे टाइम में करणी पई हुई। हिकिड़े महीने ताईं अल्लाह जे रसूल चए एॾी तकलीफ़ हुई एॾी ख़तरनाक लड़ाई हुई जे अल्लाह जे रसूल चए त निमाज़ूं जेको रहियूं से अगई ने विच ई मड़े भेरियूं निमाज़ूं पढ़जा मदीने खे बचाइजा। अॼु दुश्मन गुस्सी अचनि था पाण बचायूं था। कुरान जी आयत मूं पढ़ी है सूर्य आल इमरान जी 104 ने 5 नंबर जी है त वल तकुम मिनकुम मतु यदउन इलल खैर व यमरून। हाँ में अहिड़ी जमात अहिड़ा माण्हू खपे अहिड़ा इंसान खपे जेको ॻोठे के मुल्के के जमाते के माण्हूअ के बुराई कना रोकी। अहिड़ा जमात खपे। निमाज़ पढ़ण वारा रुगो 5 टाइम भांग मथे हलिया अचे ऐं निमाज़ पढ़ी खैर खाई न भलाई न सलाम कलाम न रुगो सुभान मल कुदूस चई करे न रवानो थी वञूं। ई निमाज़ी हाणे त ठेके जोड़ंदा अहिड़ा न हक़ वारा खपे। राति ताईं जलसे मथे हुआ न जवान जो बयान ॾिने बेंगलोर जो इमाम हो उनखे मौज़ू ॾिने में आयो कि ही मुल्क जेको आहे ही इलाइक़ो जेको आहे जमियत अहले हदीस मौली अब्दुर्रहीम जो ही इलाइक़ो बचायल आहे। हिते मौली अब्दुर्रहीम पत्थर मथे लीटा कढे पत्थर के टुचे जंहिं पाकिस्तान में वञी उनखे चए था आलमे खे चए था हे पाकिस्तान जा आलम कलर में लीटो कढिया आहियां वाचड़ियूं लॻो त फिटी वेंदो मूं हिते पछम जा थूअर जेको रहिया इन थूअर हेठि छपर रहिया इन छपर में लीटियूं कढियूं आहियूं कॾहिं की न फिटनियूं। मौली अब्दुर्रहीम साहिब उन जवान जे बारे में जवान जेको जमियत अहले हदीस में जवान जेको क़ौम जा ॿिया माण्हू रहिया वॾा ज़ईफ़ ई फ़ख़्र कंहिं मथे करी ई जवान मथे फ़ख़्र करी त इस्लाम में अल्लाह जे दीन में असांजा जवान आहिनि। अल्लाह जे रसूल जॾहिं जंग खंदक खाई खणाए तर जवान मिणी खे ॾेई ॾिनई त इहे खाई खणो सारे मदीने खे चौफेर खाई खणी छॾियो। अल्लाह जो रसूल भेरो अहिड़ो ज़मानो अहिड़ो टाइम हो जे खाधे खे न मिले। अॼु मड़े असबाब पाण टई अॼु पाण अहिड़े रमज़ान जी तयारी करियूं पिया रमज़ान में कुरो वस्तु खपंदी रमज़ान में कुरो शइ खपंदी इहे मड़े तयारियूं पाण वटि आहिनि उन वटि कोई तयारी न हुई। मदीने मथे हमलो आहे अबू सुफियान जहिड़ा वॾा सरदार मके जा रईस जंहिं वटि सुवारियूं जूं तादादूं आहिनि। अबू सुफियान खे माण्हूअ चयो अबू सुफियान सुवारियूं ते लांघे ॿधियूं पयूं लड़ंदासीं कुरे से। अबू सुफियान चई त मूं वटि रिज़्क़ जा चरो जा अंबार लॻा पिया आहिनि गमे एतिरी लड़ाई हले न मिणी सुवारी खे चरो आउं पूरे विझंदुसि। मुसलमान जी हालत तमामु ख़राबु आहे। साहबा जहिड़ो खाई खणे था न हिसे ने पावड़े से तैर चए था या रसूल्ला बुख बेज़ार करे छॾियो आहे अल्लाह जा नबी आहे खाधे जो की न आई या रसूल्ला पाण सगोरन फरमायो पेट मथे पत्थर ॿधो पाणा ॿधो टेको अचे पाणा ॿधो साबिए ॿधी ने खाई खयो या रसूल्ला पत्थर ॿधा पिया ऐं खाई नथी खजे। अल्लाह जे रसूल पिण जे पेट मुबारक मथां पिण जो कुर्तो हटाए खमीस लाए चए त साबियो आंजे पेट ते हिकिड़ो मुंहिंजे ते ॿ ॿधा पिया हिकिड़ो खाई जर खयो त चट्टान अची वियो पत्थर अची वियो। अॼु मरनार मरी वञे थो क़ब्रिस्तान लाइ माण्हू तयारु नथो थिए को ॿार को निमाज़ूं पढ़ो पिया भलाई पाउ में त को अलाह करे कंहिं इंसान में हुए त भले
कोई ना माण्हू हिकिड़ो ॿिए खे पियो ॾसे, ॿियो टे खे पियो ॾसे। हाणे मरनार मरी वियो या बीमार आहे, हिन जी सोच पंहिंजे मग़ज़ में त हिन जो घरु फलाणे ठिकाणे खॼंदो, फलाणे फरीअ में मिटी ॾाढी आहे। वीचारा जेको अलाह पाक इन जी रोज़ीअ रिज़्क़े में बरकत विझे, जेको कमरो कशे, वॾे वॾा कंदे बचले जे क़ब्रस्तान घर ताईं वञे था न खणे था, ॿिया ॾसींदल मड़े वञे था। हिकिड़े माण्हू ॻाल्हि कयईं, हिकिड़ो जनाज़ो थियो, माण्हू चए थो यार मिंबर मथे कंहिंखे निशान न बनाइजे, क़ुर हदीस जी ॻाल्हि कजे, कंहिंजो ऐब ज़ाहिर न कजे, पर पाण में बीमारियूं हुयूं, ही था चइजे न डॉक्टर वटि हलां, त डॉक्टर ख़तरनाक बीमारी बि अचानक थिए त उन मरीज़ खे ॿाहिरि कढी छॾे, पाखे चई मुंहिंजा हलिया कुल उनखे चवंदा हड़के में मरी वेंदो, ऐं घर न फुरियो, ख़तरनाक बीमारी आहे, सेवा करणी एतिरी करियो, पुठि वञो करे। हिकिड़े माण्हू चयऊं, हिकिड़े खे उथियारियो, फलाणो माण्हू हलियो आहे, घरु खणणो आहे, चयऊं राति मोड़ो आयो, मोड़ो कीअं आयो, निमाज़ पढ़ियो न, पलीत घर में पियो आहे, गुसल न आई कंहिं। ॿिए चए आउं कपिड़ा बदिलाए अचां थो, टे चए मूंखे कमु आहे, भला ही मरी वियो, इन जी भला कफन दफन भला केरु कंदो, पाण जीअरे मथे आहे न, पाण न कंदासीं ॿियो कोई, इहा पंहिंजी हालत आहे। पाण हिन टाइम में पहिरियों जो टाइम आहे, बांगो सॾ पियो करे, तैर पाण सुता पियो, कुतो उरियो सारी राति पुसंदो, कंडी जा आचम थो कजा, बांगो ताजत जी बांग ॾींदो या पहिरियों जी बांग जर बांगो ॾींदो, तैर कुतो गुरनि वारे ने सुतो पियो हूंदो, टंगूं अॻिलियूं विछाए मोह विच सुतो पियो हूंदो, ही कुतो ख़तरनाक ॾाढ़ींदल हूंदो, इन जा आड़ तां मटिजाई कुतो न्यारींदो, हिन खुला निंदर में पियो हूंदो, सॼी राति बुसियो आहे, सॼी राति हिकिड़ो होटल ई मथे, ॿिया घरे जेको आई से मोबाइल ई मथे पिया, मोबाइल जेको आहे अब अपनायूं अहिड़ी त जेको पंहिंजी बर्बादी करे छॾे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बीबी आयशा खे पुछऊं त अमा आयशा, मुंहिंजो नबी सांझीअ जो बपोर जो मानी कहिड़ी खाईंदो, ऐं तरह तरह जा ताम खाइण वारा, छा आहे सवा साग सवा मानी नथी गिड़के, दुकान सारा फिरूं था, छाए नथी मिले, फलाणे खे फ़ोन करियो त छाए गिने अचे। अम्मा आयशा मोमिने जी माउ खे पुछूं तव्हांजो गुज़रान कहिड़ो हलियो हुते, मोमिने जी माउ चए कॾहिं असीं खजूर जी पीशी खाई ऐं पाणी पी छॾींदा हुआसीं, राति गुज़ारींदा हुआसीं, असांजे घर में कीअं अहिड़ो न हुजो खाईंदा हुआसीं, कॾहिं कॾहिं ॿियो चंद्र ॾिठे में अचींदो, खाधो न मिलंदो, पोइ कॾहिं जर अटो मिलंदो हो, पहिरियों अण छड़ियल अटे जी मानी ॻोहींदी, अटो ॻोहींदी हुई, मानी पचाईंदी हुई, तैर माण्हू चओ साबा पुछो, ऐं अम्मा तूं अलाह जे रसूल खे छाणने में छाणे ने भला मानी कुला नथी ॾिए, चए असांखे छाणनी मिले नथी, असांजे ज़माने में आहे न जेको आउं छाणे ने अलाह जे रसूल खे आउं मानी, तॾहिं चए त मानी घड़े पचाए करे अलाह जे रसूल खे ॾींदी हुई, अलाह जा रसूल कीअं खाईंदा हुआ। मोमिने जी माउ चए थी आउं अटे खे झले करे ऐं फूक ॾींदी हुई, कचरो उॾी वेंदो, जेकी बचंदो हिन मुंहिंजा मानी घड़े ने अलाह जे रसूल खे। तारीख़ पढ़ो पैगंबर जा पाउ उम्मतीअ जूं, मुंहिंजे चए पेट ते ॿ पथर ॿधा पिया आहिनि, हिकिड़ो चट्टान जहिड़ो नथे निकिरियो, जीअं पाण घर कणा घुसाए ने भॼी वञूं था, ॿिया माण्हू रवाना करियूं था, जंहिं टाइम थिए थो तहिड़ो उन माण्हू खे चए हितां नो ही वलियो, हितां ही वलियो, हिकिड़ो दफ़ो पूरा थिया पिया वेंदा, ॾाढी ज़मीन अची वई आहे, ऐं ॿिया माण्हू जेको घरे वेठा आहिनि लिकिया, ई माण्हू उन मथे कुझु कुझु करे ने उन माण्हू खे तंग करींदा। अल्लाह जे रसूल हिकिड़े पत्थर साबा घेरो कयो, पत्थर नथो टुटे, ख़ुदि काइनात जो नबी उन पत्थर मथे वञी ने पत्थर टुटे थो, हिकिड़ो जर धक तैर चए त मूंखे अल्लाह इराक ईरान जे बादशाह जा मूंखे हिन पत्थर मुंहिंजा खज़ाना ॾेखारे, मूं किसरा जो मुल्क ॾिठो, अल्लाह मुसलमाने खे किसरा जा खज़ाना ॾींदो, इहा मुंहिंजी पेशन गोई आहे, ॿ धक जर पत्थर खे ऐं पत्थर टुटो, तर जे अल्लाह मूंखे बादशाह ज़ालिम जो मुल्क ॾेखारे,
पोइ अलाह जे नबीअ पेशन गोई कयईं त उमिरि जे ज़माने में मुल्क फतेह थींदो। पोइ उमिरि जे ज़माने में फतेह थियो। तेरा उमिरि आहे। किसरा जे जॾहिं महिलात में डरियो तेरे चई आसमान जा रब ही मुंहिंजे नबीअ खे त नसीब न के, अबू बकर खे न, ई उमिरि मूं गुनहगार खे। किसरा जो मुल्क हथ आयो। पोइ किसरा जा कंगण सोन जा जेके हुआ बादशाह जा हज़रत उमिरि हथ में खणी लट सेञारे चई त अलाह जे रसूल चयवे त ही किसरा जा कंगण जेको आई से मुंहिंजे हिकिड़े असाबीअ खे पहिराइजा। किन असाबीअ खे? सुराक बिन मालिक खे पहिराइजा। चए सुराक हेॾा हलियो तोखे ही कंगण पहिराया किसरा जा आई। बेतार हिकिड़ो न करियो जंहिंमें सोने चांदीअ जा खज़ाना मुंहिंजा न करिया। हज़रत उमिरि चई जवान खे ञाणे पई त केरु अहिड़ो जवान आहे जेको किसरा जे अहिड़ी खज़ाने में जा चोरई करे थो। जवान अहिड़ा हुआ खणी हज़रत उमिरि वटि सोन जी ज़मीन जो टुकड़ो हो, ज़मीन खणी करे जवान रखई टुचे करे हिन खज़ाना मड़े भेरा कयूं। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खे उमिरि पुछे उमिरि जी ज़मीन ने खज़ाना मड़े बैतुल माल में ॾेई ॾे। हज़रत उमिरि रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल माल में जवान कीअं न अल्लाह मूंखे किसरा जा खज़ाना ॾेखारे। ही हज़रत उमिरि जे हथ में आख़िर ज़माने में अचींदा। अल्लाह जे रसूल जी वफ़ात खां पुठियां उहो खज़ाना हज़रत उमिरि खे मिलियो। त बिरादर रोज़ियूं जेको आई से पाण झूमूं करियूं था पर हक़ जी रोज़ी पाण ॻोल्हियूं नथा। ऐं हक़ पाण वटि लिखी वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहबा क़यामत जी निशानीअ जे बारे में पुछूं त क़यामत कॾहिं अचींदी। अल्लाह जे नबीअ साहबा खे चई त मुंहिंजा साबिया क़यामत अन क़रीब ओॾी ऐं वेझी आहे। साहबा जो अल्लाह जा नबीअ क़यामत जूं निशानियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ज़माने वक़्त में जा बरकत ख़तमु थी वेंदी। वक़्त ने ॾींहं झपाटे गुज़रंदा। अल्लाह जे नबी जी वॾे में वॾी क़यामत जी निशानी आहे। ऐं जंहिं माण्हूअ खे ॻाल्हाइण जो ढंग न हूंदो अहिड़ा माण्हूअ जा विच में इंसाफ़ ऐं फ़ैसिला लाइ माण्हू घुराया वेंदा। ऐं मिंबर जे मथे माण्हूअ खे साम्हूं बयान न कंदा। अल्लाह जा नबी अञा चाहे ज़मीन में हिकिड़े मुंहिंजे उमत जे माण्हूअ खे दसे में अचींदो ॿिए जूं शिकिलियूं बदिले में बदिलाए में अचींदियूं। चए यार रसूल कॾहिं थींदो? चाहे ॻाइण ऐं वॼाइण वारियूं औरतूं ज़ाहिर थींदियूं ऐं रेशम हलाल थींदो। मुंहिंजे उमत जा माण्हू रेशम खे हलाल कंदा, ॻाइण वॼाइण वारियूं बायूं जर ज़ाहिर थींदियूं माण्हूअ खे अचींदियूं। तेॾी इंतज़ारु कजा जे माण्हू ज़मीन में दसबा आहे माण्हू जूं शिकिलियूं बदिली वेंदियूं। अॼु पंहिंजे इलाइक़े में ॻाइण वॼाइण वारियूं पण औरतूं आ वयूं। जंहिं मथे नौजवान ढोल वॼाए ऐं वीडिया ज़ाहिर कयूं। जीअं गुज़िल जुमे ते मौलाना चए न चाहे माण्हू गुनाह राति जो करे थो छुपाए थो त अलाह हिन जे गुनाह ते पर्दो विझे थो। पर माण्हू गुनाह खे ज़ाहिर करे थो अलाह हुनजे गुनाह खे छुपाए नथो। अलाह हुनजो गुनाह जीअं दुनिया में माण्हूअ में ज़ाहिर कए ईअं क़यामत जोड़ी माशरे जे मैदान में ज़ाहिर कंदो। त हर हिसे में जीअं ॾिसबो ईअं फलाणे माण्हू हींअर गुनाह कयो हुई। अॼु मोबाइल मथे खुलो माण्हू गुनाह ज़ाहिर करी था, हुनजा वीडिया बणाई था ऐं ग्रुप अहिड़ा बणाई था जंहिंमें कीअं पण फ़ाइदो न आहे। सारो ॾींहुं बकवास, सारो ॾींहुं बकवास। तंहिंमें गाॾीअ वारा जेको आहे गाॾीअ वारा रुॻो बकवास करी था। तूं किथे आई आहीं, हिते हू थियो हुते ही थियो, ई बड़ फज़ूल ॻाल्हि गुनाह वॾो कबीरो। अलाह अहिड़े गुनाह खे कॾहिं पण माफ़ कीन कंदो। क़यामत अन क़रीब ओॾी अचण वारी आहे। अलाह जे रसूल चए त काबतुल्लाह अलाह जे घर खे माण्हू हिकिड़ो उजड़े छॾींदो, वैरान कंदो। अलाह जे रसूल खे साबिए पुछियो अलाह जे घर मथे हमलो थींदो? चए नबी सलाम चयो त आओ आऊं ॾिसां पियो कारड़ो टूकड़ो माण्हू अहिड़ो बेउदो पुछड़ो अचे पियो कर काबतुल्लाह खे किराए थो। हीअ हबश में जा हिकिड़ो अचींदो। अलाह जे नबी चयो काबतुल्लाह खे वैरान कंदो। काबतुल्लाह मथे हमलो अॻे पण थियो आहे। तव्हांखे ख़बर आहे हिजरे अस्वद जेको पथर लॻल आहे जंहिंखे हाजीअ चुमे था, हाजीअ जंहिंखे मिठियूं ॾी था, ई पथर जन्नत मां आयो, खीर जहिड़ो सफ़ेद अछो हो।
पोइ हाजीअ पंहिंजे गुनाह से कारो करे छॾियो। अलाह पाक क़यामत जो ॾींहुं हिन पथर खे एतिरी ताक़त ॾींदो, इन जी ज़बान हूंदी, इन जा हथ हूंदा, ई ॻाल्हाईंदो ऐं उन चुमण वारे जी गवाही ॾींदो। हज़रत उमर रज़ी अलाह अन्हु हिन खे चुमिया त हज़रत उमर चए पथर, तूं हिकिड़ो पथर ई तो में न कोई नुक़सानु आहे न की तो मुंहिंजा फ़ाइदो आहे, पर आउं तोखे चुमां न, आउं तोखे मिठी न ॾियां, पर मुंहिंजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं चुमंदे ॾिठो, उन जा चप तो मथे पियल हुआ, एतिरे उन चपे खे ॾिसी ने आउं चुमां थो। ई गवाही ॾींदो पथर। इन पथर खे ईरान वारो बादशाह इन काबे जे दीवार मां कढी वियो हो, पोइ नते ॾिने, खणी वियो हो ईरान मुल्क खे। पोइ आलम उलमा मिणी चयो इन जो पथर कॾहिं किन ॾींदोसि। हाणे शर्त हिकिड़ो आहे, पथर हिकिड़े आउं शर्त से ॾियां, जे पाणीअ में बुॾे न सुवारी हुनखे खणी वञे त उठे मथे हिन पथर खे खणी में आयो, उठ बेज़ार थी पिया न खॼो, पाणीअ में बुॾो न, पाणीअ में फिगायो बुॾो न, पहिरियों चए त हाणे खणी वञो। पोइ टुकर करे अलाह जे ना फरमान ईरान वारे जे 79 में काबतुल्ला मथे हमलो कयईं, पथर वहलो खणी वियो। पोइ वरी 79 में अलाह जे घर काबतुल्ला मथे हमलो कयईं, जेको अहिड़ो ॾींहं સુધી काबतुल्ला में अज़ान की न वई हुई। ऐं अलाह जे रसूल चवंदा आख़िर ज़माने में अञा पण काबतुल्ला खे वैरान कंदो। इहो अचींदो ऐं ॾिसां पियो। पोइ उन पथर खे टुकर करे हुकूमत खे पाछो ॾिनई। अलाह इन हुकूमत खे क़यामत जे ॾींहं સુધી क़ाइम ने दाइम रखे, इन चांदीअ से मड़ाए करे चांदीअ जूं रिंगूं पहिराए वरी अलाह जे घर जे दीवार में हणी छॾे त मुंहिंजा अलाह तूं हिन पथर जी हिफ़ाज़त कजां, अलाह हिन घर जी हिफ़ाज़त कजां। उहो पथर अॼु उन जॻह मथे लॻो पियो आहे। ऐं पाण उते पण वञी करे ने हिकिड़ो गुनाह मामूली वीडियो जेको अचे त वीडियो हलायूं था पाण उतां, इहा फ़ख्र वारी बात आहे। गुनाह खुलो कयूं था न, हिकिड़ा माण्हू उते वञे था उमिरे ते काबतुल्ला जे ॿाहिरां उभी करे ऐं सिगरेट पीने वीडियो हलाई था, इहो वॾो गुनाह न आहे। पोइ खाधे जो वीडियो हलाई था की हीअ अहिड़ो खाधो मिले थो, हीअ पंहिंजो अमल आहे, हीअ पंहिंजी इबादत आहे। पाण हलूं उते गुनाह जी माफ़ी घुर इबादत लाइ, एराम वारो वीडियो, खाधे जो वीडियो, सिगरेट पीअणी तंहिंजो वीडियो, भला हीअ इस्लामी पंहिंजो उमिरो न अची थो। हीअ खुलम खुला गुनाह आहे। इन गुनाह मथे पर्दो विझूं त अलाह पंहिंजे गुनाह मथे पर्दो विझे। ऐं जेकी नाटक थिए था, पाण प्रोग्राम में वञूं पिया, जलसे में वञूं पिया, ऐं नाटके वारा जेको अची था ॻाइण वॼाइण वारा, इन में पण पाण वञूं पिया। पाण मुस्लमान आहियूं त क़ुर में त अहिड़ी जमात खपे जेको माण्हूअ खे बुराई कंदा, अहिड़े माण्हूअ खे बुराई कंदा रोकियो, सचे हक़ चओ, अलाह जे रसूल जी नक्शे कदम उन जी सुनत मथे अमल करियो। रमज़ान मुबारक जो महीनो बहितरीन भलारो महीनो अचण वारो आहे। तौबा करियूं, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ियूं घुरूं, अलाह पाम जी तौबा खे क़बूल फरमाए। अलाह अहिड़े ॻाइणे वारी बेपर्दगी वारी बेहया बेशर्म औरतुनि जी ॾिसण कणा पंहिंजी अखी खे अलाह महफ़ूज़ फरमाए। अलाह बेहयाई गुनाह जे कम करणु ॾिसण कणा, गुनाह जे कम करण कणा अलाह ताला पाण बचाए। अलाह पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए। अलाह आलम इस्लाम जी मदद करे। अलाह जेको दीन जी ख़िदमत करी था, अलाह उन जे दर्जे खे बुलंद कराए। हीअ जेको हज़ारे रुपये जा लखें रुपये जा ख़र्चा करे उलमा खे घुराई था, अहिड़ियूं अहिड़ियूं सर ज़मीन मथे हस्तियूं आ वयूं जेको मौली अब्दुर्रहीम साहिब रहमतुल्लाह अलैह जूं सिकूं उड़ाई। हिकिड़ो उलमा अहिड़ो आयो जेको ज़ईफ़ ऐं ॿुढड़ो हो, ज़फ़र हसन मदनी, जेको दीन जो इस्लाम सिंतेर पिचूं तेर वरे जा माण्हू इस्लाम जो कमु पिया करी, ऐं पाण इस्लाम जो कमु कोई नथो थिए। कंहिंखे चइजे भले हू फलाणी शइ खणी ॾिया त ॿिए खे पियो ॾसे। अढ़ाई माण्हू कुर्बानियूं पैसे लाइ माण्हू नथा अचनि, माण्हू अचनि था त मौली अब्दुर्रहीम जी पोख पोखियल हिते तो ई दवारा इंसान ई असीं वञूं भला उन मुंहिंजा फ़ाइदो हासिलु करे अचूं। अहिड़ा माण्हू अचनि था पंहिंजो मोह न्यारे जहिड़ो वे। इन इंसान खे टेम न आई, इहे इंसान थोरा ॾोहे मिलंदनि जो टेम गिनी ऐं वरी वापसि हलिया वञे। बेंगलोर जो आयो, उन चयो तव्हां उन इलाइक़े जूं तारीख़ूं सुञी न आयो, या मूंखे टाइम न आहे, थोरो मूंखे टाइम ॾियो त तकिर करे ऐं मुंहिंजो टिकट ऐं वापसि पुॼी वञा।
अरे क़यामत जो ॾींहुं इन पाण रलो पिया इन बारे में पुछंदो उन खे टाइम न आहे ऐं पाण होटल जे चौराहे मथे टाइम कढूं पिया मोबाइल मथे कढूं पिया चए क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त अलाह पहिरीं वांदकाई वक़्त जे बारे में पुछंदो जे तोखे वांदकाई ॾिनी वक़्त ॾिनो इहे केॾा कई हुई कहिड़े कम में दीन जे कम में कॾहिं कयो दीन त कोई न कयो निमाज़ जो टाइम न मिलियो निमाज़ न मिलियो राति केतिरा माण्हू जलसे मथे जुआण ॿिया हुआ भला पहिरों जी निमाज़ को पढ़ियो आहे तो भला मुसलमान थियो अल्लाह अॻियां रुकूं सजदा करे उन्हनि जे गुनाहनि जी माफ़ी करो मुंहिंजी अल्लाह वटि दुआ आहे त अल्लाह जेकी मूं चयो हुन मथे मूंखे अमल करण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह बीमार खे शफ़ा ॾे मरी वेलनि जे खतां खे अल्लाह माफ़ फरमाए पंहिंजी हालत जेको ख़राब थी वई आहे हालत ख़तरनाक थी वई आहे अल्लाह पाण हालत पंहिंजी सुधारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए क़ुर चए थो काई क़ौम पंहिंजी हालत नथी बदिलाए जंहिंसे अल्लाह उन क़ौम जी हालत खे न बदिलाए त पाण पंहिंजियूं हालतूं बदिलायूं सुधारियूं पिण जे गुनाहनि जूं माफ़ियूं घुरूं अल्लाह पाण माफ़ फरमाए अल्लाह पंहिंजे इलाइक़े मथां तकलीफ़ूं मुसीबतूं बुरियूं बीमारियूं परेशानियूं दूर फरमाए अल्लाह जियार इस्लाम दे मौत ॾे तर ईमान बिल ख़ैर कलमे ला इलाहा इल्लल्लाह से पंहिंजो लाॾाणो थिए आमीन सुमा आमीन वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्याति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा